अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ी एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो ऐं ॿाहिरनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे ककर पंहिंजी भेण खे मारण जी कोशिशि कंदो, बहरहाल उन जी माउ उनखे रोके छॾींदी। अगर तूं उनखे चवंदो त तूं अगर पंहिंजी भेण खे मारी थो त पोइ तूं मूंखे बि मारे छॾ, यानी मां तुंहिंजे भेण जो हिननि अखियुनि सां लाश नथो ॾिसी सघां, उनजे करे तूं पहिरियां मूंखे मार ऐं पोइ तूं हिनखे मार। ककर चवंदो त अम्मा तूं अगर हिनखे मारण न पियो छॾी त पोइ पंहिंजो पाण खे मां मारे छॾींदसि। ककर जो पीउ ककर खे चवंदो त तूं ईअं कर, हाणे इन छोरी खे मारे छॾ ऐं इनखे ज़िंदा न छॾ। अगर तो हिनखे ज़िंदा छॾियो त हीअ आईंदे लाइ वरी अहिड़ो कमु ज़रूरु कंदो। इन करे हाणे सिर्फ़ खां सिर्फ़ तूं इनखे ख़तमु करे छॾ, जीअं आईंदा असां इनखे पंहिंजे अखियुनि सां न ॾिसी सघूं। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त रेस मंसूर फ़ैसिलो कराए ऐं ॿिन्हिनि जे विच में ठाव कराईंदो। इन जो पोइ वरी अॻिराई रधन वारा कंदा, यानी पोइ रेत शाहनवाज़ वरी ॿिन्हिनि खे न सही वेढ़ाईंदो, यानी हिक ॿिए जा घर तबाह कंदो। यानी रेत शाहनवाज़ हाणे पंहिंजे शैतानगिरी ज़रूरु कंदो, यानी ॿिन्हिनि खे वेढ़ाइण जी। ऐं ॿिए पासे तव्हां ॾिसंदो त रेत मंसूर पंहिंजे माण्हुनि खे चवंदो त तव्हां हाली 2-3 ॾींहं पासीरा थी वञो, यानी तव्हां हाली 2-3 ॾींहं टरी वञो, जीअं पुलिस खे ख़बर न पए त तव्हां हिन जाइ ते आहियो। अगर पुलिस खे ख़बर पई त हू तव्हांखे खंबे खणी वेंदो, यानी पोइ तव्हांजी कसबी ज़ाहिर न कंदो, उनजे करे तव्हांखे हाली 2-3 ॾींहं पासीरो रहणो पवंदो। ऐं ॿिए पासे मुराद अली ख़ान खे चवंदो त इन फ़ैसिले में रेस शाहनवाज़ कॾहिं बि राज़ी न थींदो, हू पंहिंजी शैतानगिरी ज़रूरु कंदो, यानी इन फ़ैसिले खे टोड़ण जी कोशिशि कंदो, जो हुनखे हीउ फ़ैसिलो कॾहिं बि क़बूल न आहे। वरी हिन फ़ैसिले खे क़बूल कंदो, उनजे करे रेज़न वारनि खे हू ज़रूरु फड़काईंदो, यानी हू असांजे विच में शैतानगिरी ज़रूरु कंदो। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।